दौड़ ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मंशियात ऐं वधंदड़ बदमनी जे वारदातुनि ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी जे सर ते मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, वापारी ऐं मज़हबी धुरियुनि पारां मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते अब्दुल कईम सुमरो, हाजी ख़ान अब्बासी, नज़ीर सुमरो, एजाज़ अख्तर मेमण, निज़ाम मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में सभई माण्हुनि हथनि में बैनर ऐं पेना फ्लैक्स खणी सरकारी अस्पताल खां पंजारी पुल ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो, जंहिं सबबि केतिराई कलाक धड़ो सिजावल ठट्टो कराची रोड बंदि थी वियो। अॻवान ख़िताब कंदे चयो त इल्मी, अदबी, सक़ाफ़ती, वापारी हवाले सां मशहूरी माणींदड़ तरीक़ी शहर दड़ो हिन वक़्तु मंशियात ॿियनि समाजी बयान जो मर्कज़ बणिजी वियो आहे। हुननि इल्ज़ाम हयो त शहर ऐं भरपासे वारनि इलाक़नि में पुलिस इंतिज़ामिया जी सरपरस्ती हेठि हलंदड़ हीरोइन, आइस, कचे शराब, अफ़ीम ऐं ॿियनि समाजी बुराइनि शहर जे नौजवान नस्ल खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। हिन मौक़े ते तरह जे चूंडियल PPMN सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी मुज़ाहिरे भरिसां लंघण दौरान प्रेस क्लब दड़ो जे सदर एजाज़ अख्तर मेमण ऐं अली अकबर ईसानी सां ॻाल्हियूं करे मसइलनि जे हल जी ख़ातिरी कराई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk